चेयरमैन साहब जीअं त अॼु जे इलाइक़े में मेयर कराची पाणी वाटर सप्लाई स्कीम जो इफ़्तिताह कयो आहे, सोलर जे ज़रिए आंदो वियो आहे, असांखे हुन मौक़े ते छा चवंदा? सभ खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियां तव्हां चैनल वारनि जो। इन खां पोइ शुक्रगुज़ार आहियां मां मेयर कराची मुर्तज़ा वाहब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जिन KMC मां इस दंबा ॻोठ पंपिंग स्टेशन तक़रीबन 7 ॻोठ अचनि था। दंबा ॻोठ, नोदू ॻोठ, तमाची कोली, भुट्टू कॉलोनी, फयाज़ कॉलोनी। हिते तक़रीबन 12 खां 13 हज़ार पॉपुलेशन जिन खे पाणीअ जी सख़्तु ज़रूरत हुई। लोड शेडिंग तव्हांखे ख़बर हूंदी, उन जे करे लाइट हूंदी कोन्हे ऐं पाणी असीं पहुचाए कोन था सघियासीं। पोइ मेयर साहब ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो जी महिरबानीअ सां मेयर साहब खे मूं रिक्वेस्ट कई त पोइ हीअ आयो अॼु जेको इफ़्तिताह थियो। इन में बिराए रास्त 7 ॻोठ तक़रीबन 24,000 माण्हुनि खे डायरेक्ट पाणी मिले पियो। 5 खां 6 कलाक कंटिन्यू हले थो। अलहमदिल्ला जेको पाणीअ जो शदीद बहरान उहो मुकमल ख़तमु थी चुको आहे। मां शुक्रगुज़ार आहियां वरी बि पीपल्स पार्टी को चेयरमैन। हिन स्कीम खां अलावा अॼु ई हिकिड़ो इफ़्तिताह असां हाशिम ॻोठ में कयो आहे। उते 24 ॻोठनि खे पाणी जेका न 60 HB जी मोटर लॻल आहे उनखे सोलराइज़ कयो। 24 ॻोठ उते 14 खां 15 हज़ार पॉपुलेशन जिन खे बिराह रास्त पाणी पहुचे पियो ऐं अॼु बाक़ाइदा उन जो इफ़्तिताह थी वियो आहे। इफ़्तिताह कुझु ॾींहं अॻु ई मोटरूं त असां हलायूं पर बाक़ाइदा इफ़्तिताह थी वियो आहे। मेयर साहब जी महिरबानीअ सां इहो कमु KMC मां थियो आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां मेयर, डिप्टी मेयर ऐं एनर्जी मिनिस्टर ख़ुसूसन साईं नासिर हुसैन शाह जो, जिन हीअ हेॾी वॾी स्कीमूं जेके मुमकिन ई कोन हुयूं त हिते हिन इलाइक़े में थियनि। अलहमदिल्ला इहो त हींअर तव्हां ॾिठो त क़ब्रस्तान तां गुज़रियासीं, उहो बि KMC जे थ्रू कमु थियो आहे। ऐं अक्सर माण्हू दोस्त असांखे चवंदा आहिनि त कमु कोन थो थिए। मूंखे तक़रीबन ही टाइम पीरियड असांखे 2 साल थियो आहे। 2 सालनि जे अंदरि त हिकिड़ो साल त ईअं सम्झ तजर्बे में जेको सेटिंग थिए कोन त गुज़री वियो। 1 साल में हेॾियूं वॾियूं 3 स्कीमूं जंहिंमें 24 ॻोठ जो हिकिड़ो पाणीअ ऐं हिते 7 ॻोठनि क़ब्रस्तान जी दीवार जेको सिर्फ़ु UC दरसाणा चना UC 8 मूं जेके स्कीमूं वरितियूं आहिनि इहे तव्हांजे साम्हूं आहिनि, तव्हां हाणे ॾिठियूं बि आहिनि। मेयर साहब खां बि तव्हां इंटरव्यू वरितो आहे। मां वरी शुक्रगुज़ार आहियां मेयर मुतकुल। ही 3 स्कीम खां अलावा हिन वक़्तु मुंहिंजी 2 करोड़ जी हिकिड़ी स्कीम हले पई जेका दरसाणे चने जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सेवरेज ऐं पेवर ब्लॉक जी शिकिल में उहे कम थियनि पिया। ऐं इन खां अलावा ॿिए बि मुंहिंजूं 2 स्कीमूं मंज़ूर तक़रीबन थी चुकियूं आहिनि जंहिंमें पाणीअ जे हवाले सां मोटरूं बणाइण ऐं नयूं कनेक्शन जे हवाले सां उहे बि मुंहिंजे ख़्याल में अॻे महीने ताईं थी वेंदियूं। हिकिड़ी अंडर प्रोसेस जेका हिन वक़्तु बि कमु मुंहिंजो हले पियो, पेवर ब्लॉक ऐं उन सां गॾोगॾु सेवरेज जो कमु बि हलंदड़। मां वरी बि पार्टीअ जो CM साहब जो, चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारीअ जो, मेयर ऐं डिप्टी मेयर ऐं पार्टी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियूं जिन हेॾियूं वॾियूं स्कीमूं ॾिनियूं। इनशाला सिर्फ़ु असीं हिन ते कोन्हे, अॻिते जेके जीअं वक़्तु गुज़रंदो त इनशाला तव्हांखे कम नज़र ईंदा ऐं कम करे ॾेखारींदा त कम हीअं थियनि था इनशाअल्लाह।